नासिर मेहड़ वेझो हफ़्तो अॻु परणियल नारी खे जवाबदारनि गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। अपडेट वधीक मालूम कई त रियाज़ चांडियो खां। रियाज़, छा वधीक अपडेट आहे? मेहर भरिसां ॻोठ मिठो माची में हिकु हफ़्तो अॻु शादी कयल कुंवार आहे, उनखे हथियारबंदनि गोलियूं हणी पंहिंजे घर में ई क़तल करे छॾियो आहे। जॾहिं 18 सालनि जी आहे नारी नाहिद ज़ाल वसीम सोलंगी, जेका कुर्बान सोलंगी जी धीउ आहे, उन्हनि खे हथियारबंदनि पंहिंजे ई घर में गोलियूं हणी ऐं क़तल करे छॾियो आहे। जॾहिं त इलाइक़े में मुख़्तलिफ़ इहे चोबोल आहिनि त नारी खे कारनि जे इल्ज़ाम हेठि क़तल कयो वियो आहे। जंहिं नारी जो लाश नवगोठ हद वारी पुलिस आहे नवगोठ उन खणाए ऐं तालका अस्पताल मेहर गिम्स आंदो आहे। तालका अस्पताल मेहर गिम्स मां नारी जो लाश पोस्टमार्टम कयो वियो, जेको बाद में उनजी नानी जेका आहे असां उहा लाश सां गॾु आई, उहा उनजे हवाले कयो वियो आहे। जेको लाश हाणे नारी जा जेके टेकाणा आहिनि उन्हनि ॾांहुं नियो पियो वञे। जॾहिं त इहे इलाइक़े में चोबल आहिनि त नारी जा जेके साहर आहिनि उन्हनि ई नारी खे कार जे इल्ज़ाम हेठि क़तल करे छॾियो आहे। जॾहिं हिन वक़्त ताईं का बि गिरफ़्तारी अमल में नाहे आई। रियाज़, महिरबानी अपडेट खां आगाह करण जे लाइ।